भारत में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त उत्तर प्रदेश भारत में शादी जी तकरीब दौरान केतिराई दिलचस्प वाक़िया थियण मामूल जी ॻाल्हि बणियल है। उत्तर प्रदेश जे इलाइक़े हेमपुर में भी अहिड़ो वाक़ियो पेश आयो है। भारतीय रियासत उत्तर प्रदेश जे इलाइक़े हेमपुर में शादी जी तकरीब दौरान ॼानी झुमरियूं हणण में मसरूफ़ हुआ त ओचितो घोट जो घोड़ो मच्छरजी बेकाबू थी वियो, जंहिं सबब केतिराई ॼानी ज़ख़्मी थी पिया आहिनि। घोड़ो मच्छरजनि जो वाक़ियो उन वक़्तु पेश आयो जॾहिं लाउड स्पीकर ते तेज़ आवाज़ में गीत हलाया विया ऐं ॼानी गीतनि ते झुमरियूं हणी रहिया हुआ, नोटनि जी बारिश करे रहिया हुआ त घोड़ो मच्छरजी पियो। घोड़े मथां वेठल घोट हेठि किरी पियो। घोड़ो माण्हू जे विच में डोड़ण लॻो, जंहिं सबब घोड़ो केतिरनि ई माण्हुनि मथां चढ़ी वियो। ख़ुशकिस्मती सां वाक़िए में को बि जानी नुक़सान न थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।